बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं ज़िलो थरपारकर इलाइक़ो ही काझर लस ऐं दोदो जत ॻोठ। तव्हां ॾिसी सघो था त मौसम जेका ॿुधायूं बरसाति वारी, उन बाद हिते बि वॾी बरसाति पई आहे। ऐं जॾहिं थर में बरसाति पवे थी तॾहिं थर जी सूंहीं बदिलजी वञे थी ऐं थर पंहिंजी भिटनि ते साई आदर ओड़े वञे थो। हाणे हिते मौसम अहिड़ी सुहिणी लॻी पई आहे, मिठी थधी, जो माण्हू सम्झे थो मूंखे सीउ पियो लॻे। ऐं ॿुधाईंदो आहे न त काफ़ी बरसाति थी आहे। ही परे परे तव्हां ॾिसी सघो था, भिटूं ऐं नज़ारा भिटनि जे मथां तव्हां, ऐं साई चादर वण ऐं चोतरफ़ गाह ई गाह। ऐं जिथे जिथे ॾाढो इलाइक़ो आहे उते पाणी ज़रूरु बीठो आहे, पर बरसाति पवण खां पोइ थर हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो थी वञे थो जिथे दिलि चए थी त बार बार अचां, बार बार ॾिसां। ऐं थरपारकर वॾो एरिया आहे, वॾो इलाइक़ो आहे। हितां खां वठी तक़रीबन बदीन ज़िलो जॾहिं ख़तमु थिए थो तॾहिं थरपारकर शुरू थिए थो, जेको इंडिया जे बॉर्डर ताईं वञी दंग करे थो। ऐं जॾहिं बरसाति पई वञे थी तॾहिं माण्हू एतिरा त इंजॉय कंदा, ख़ुशि थियनि था। माण्हू वञनि था सिर्फ़ु दिलि खे तफ़री ॾियण लाइ, माण्हू वञनि था, घुमनि था, फिरनि था। ॾाढो हिन में इंजॉयमेंट आहे। तव्हांखे आऊं ज़ूम करे भिटनि जा नज़ारा ई ॾेखारियां थो त केतिरो हींअर सूंहं थी वियो आहे। ज़रूरु जिथे जिथे ॾाढी ज़मीन आहे उते पाणी गॾु थियो आहे, बरसाति घणी पई आहे। पाणी गॾु करण सां नुक़सानु ज़रूरु थियो आहे, माण्हुनि जो इलाइक़े वासी वीचारा बेरोज़गार बि थिया आहिनि। पर थर में ॿिए पासे जिथे जिथे भिटी वारासी इलाइक़ो आहे उते ओज जी मौज थी वई आहे। ऐं तव्हांखे कैमरे जे अख में वरी ॾेखारींदुसि, भिटनि जो नज़ारो तव्हांखे ॾेखारींदुसि। जी त तव्हां ॾिठो, ऐं हीअ जेके थो आहिनि भिटूं साम्हूं नज़र ईंदड़, ऐं ज़ूम करे तव्हांखे ॾसियां थो। हीअ तव्हां ॾिसी सघो था भिटनि जो नज़ारो ख़ूबसूरत। ऐं तव्हां ॾिसी सघो था हिन पासे सावक ऐं छबर ऐं जेको थो गाह, तमामु बहितरीन जेके पाण नज़ारा चऊं। पाण ॾिसी सघूं था हिन वक़्तु परे परे ते तव्हांखे भिटनि जो नज़ारो करायां पियो। तव्हां ॾिसो हिते सावक आहे ऐं भिटूं आहिनि, ऐं भिटनि जे मथां सावी चादर तव्हां ॾिसी सघो था। केॾी ख़ूबसूरत जेको थो हीउ बरसाति पवण खां माहौल थी वियो आहे, तमामु बहितरीन। ऐं हिते माण्हू, हिते मारूड़नि जी ख़ुशी ॾिसण वटि आहे, तमामु बहितरीन आहे। थरपारकर जो हीउ इलाइक़ो आहे काझर, यूनियन कौंसल पंहिंजो जेको थो कलोई आहे या टाउन कमेटी कलोई आहे, पर इलाइक़ो तमामु बरसाति खां पोइ सरसब्ज़ ऐं तमामु भलो थी वियो आहे। ऐं हिते जा माण्हू ख़ुशि आहिनि। बाक़ी जिते ॾाढो इलाइक़ो आहे उते ज़रूरु माण्हुनि खे तंगी थी आहे। उमेदु आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो।